والجان وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته المتطهرين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله قال الله تبارك وتعالى في شان حبيبي صلى الله عليه وسلم وما أرسلناك إلا رحمة للعالمين قال الله تبارك وتعالى أيضا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद जिन दोस्तन सलाह शरीफ पढ़वा उहे दोस्त अगते अगते सुरी अचनि दुरूद शरीफ पढ़ण वारा दोस्त आखिरी दुआ में शरीक थियण वारा दोस्त सवाब जे नीयत सां अचण वारा साथी ऐं उहे जेके चवनि था त आखिरी पहरा शाम जो वक़्तु आहे दुआ जो टाइम आहे ऐं जेके गुनाहनि जा अंबार ऐं वज़न ऐं भरियूं खणी आया आहियूं इहे मेटे करे रब खे राज़ी करे पाक ऐं साफ़ थी करे उथूं त उहे दोस्त अगते अगते सुरी अचनि जज़ाकुमुल्लाह अब साउंड वारा तू थोड़ो दोल ठाए पंहिंजा रगो दोल वांगुरु आवाज़ त को एको त अथसि न थोरो एको ॾींदसि न पोइ मज़ो कंदो दोल वांगुरु रगो धमाको त साउंड त मां चला खोड़ खणी थोरो हिनखे बि खोल थोरो हुनखे बि सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ तव्हां बि वेही रहो बीठा छो आहियो पता तव्हां बि अॻिते सुरी अचो साईं जज़ाकुमुल्लाह ॾिसो हाणे महफ़िल ही मजलिस ही पिंडाल कीअं ख़ूबसूरत थो लॻे क़ुरान जे महफ़िल मजलिस में अचण वारो जेतिरे बाअदब एहतराम अदब सां क़ुरान मजीद जे ॿुधण जे लाइ तव्हां वेंदो न ख़ुदा जो कसम इन नियत जे तुफ़ैल बि अल्लाह तव्हांखे माफ़ कंदो बसि अदब ऐं एहतराम वॾी शइ आहे अल्हम्दुलिल्लाह
असांजा हालेजी शरीफ जा चश्मो चिराग हजरत मौलाना साईं ज़बीउल्लाह साहब हालेजी साहब जी दावत ते साईं जन जे पुरखुलूस सिक भरियल सॾ खे क़बूल कंदे तहांजे अंगण ते तहांजे ॻोठ में तहांजे इलाइक़े में अज़ीम शान प्रोग्राम में शिरकत नसीब थी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है अल्लाह से असां तहांजे गॾजाणीअ खे दोस्तनि जे हिन मेहनत खे असांजे बयानात खे तहांजे सिमात ॿुधण खे अल्लाह पाक पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए। चो आमीन वॾे आवाज़ सां अयां अयां बुलंद बुलंद आवाज़ आख़िरी पार थी रब खे राज़ी करण जो वक़्तु थी चो आमीन। मां जेका आयत तिलावत कई तहांजे साम्हूं तहां बख़ूबी समझी विया हूंदो। आखिरी पहरा दुआ जो टाइम आ। मुंहिंजी दिल थी चए त मां तहां खां अस्तगफार कराए तौबा ताइब तहां खे ऐं पाण खे भी कराए पंहिंजा गुनाह माफ़ कराए ऐं रुठल रब खे राज़ी करे उथूं त बहितर आहे कि न। हथ मथे करे जो तौबा करण वारा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं अॼु पंहिंजे गुनाहनि खे माफ़ कराइण वारा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं सच्ची दिल सां तूं तौबा कंदो हल मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां थो नबीअ जो फरमान भी रखां थो ऐं तूं पंहिंजे गिरबान के खोल सीनो खोल पंहिंजा ऐब साम्हूं रखे ऐं पोइ ॾिसंदो हल ऐं तौबा कंदो हल। दिल ई दिल में को दाहूं करण जी ज़रूरत न आहे कि उथी भी मौलवी साहब मुंहिंजे लाइ दुआ घुर अल्लाह माफ़ करे इन शइ जी ज़रूरत न आहे। मुंहिंजो अल्लाह जेको मौलवी ऐं ॿिए सां तो मुहब्बत करे उहो अल्लाह तो ऐं मां गुनहगार सां भी मुहब्बत थो करे। इहा ॻाल्हि समझ में आई कि न। तंहिंजे करे मां आयत ई उहा तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह फरमायो मुंहिंजा दिलबर साईं कुरान मजीद में अल्लाह से ॿिनि तरीक़नि सां पंहिंजो तारुफ़ करायो। अब घणनि तरीक़नि सां हिकु त अल्लाह से पंहिंजो तारुफ़ पाण करायो त मां छा आहियां। ॿिए नंबर ते अल्लाह पंहिंजे नबीअ खे फरमायो त तूं मुंहिंजो तारुफ़ कराए त मां छा आहियां। त ही जेका मूं आयत तिलावत कई इन में अल्लाह पंहिंजे प्रिय खे फरमायो त मुंहिंजे रहमत जो ऐलान करे मां अल्लाह जे रहमत जो तारुफ़ करा। चो सुभान अल्लाह। ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हीअं चओ कंहिं शाइर मुंहिंजे नबीअ जे तारीफ़ में जुमला चया ऐं उन में पाण भी सुभान अल्लाह चई ऐं तू ऐं मां भी सुभान अल्लाह ॾाढा चओ। चई ऐ माहे अरब ऐ माहे अजमा चो सुभान अल्लाह। ऐ माहे अरब ऐ माहे अजमा ऐ फखर जहां ऐ फखर जमा ऐ बाइस जीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एजाज़ ये तेरी नजरों का फैजान ये तेरे कदमों का एक सफ में खड़े हैं शाहो गदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वाह खुल्क तेरा वाह रहम तेरा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुनिया वारो मां जेका आयत तिलावत कई इन में अल्लाह पंहिंजे प्रिय खे दुनिया में मोकिलियो सोना। हिकु त मुंहिंजे कुरान जे जिक्र के बुलंद कर मुंहिंजा दिल भर नबी जंहिंमें हर शइ मौजूद आहे। तौहीद नमाज हज रोजा ज़कात आहे के ना। पूरो कुरान मुझे दिल भर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जो नमूनो आ मुसलमानो। मुझा महबूब वही करे मां अल्लाह जो तारुफ करा मां रब जी सुयाण करा। अल्लाह तुझो तारुफ की मां कराया अल्लाह तो के केर न सुयाणी दो आ।
रब तो के केर न मईंदो आहे। अल्लाह फरमायो सुयाणी दो त आहे पर हिन के इया खबर न आहे। सुयाणन वारो भी अल्लाह, दुखन के बुधण वारो भी अल्लाह, गम दूर करण वारो भी अल्लाह, औलाद देण वारो भी अल्लाह, बीमारी मिली तकलीफों दूर करण वारो भी अल्लाह। सोना इन नमूने सामू जी सुयाण करा। मां अल्लाह खां परे थी वया मानो मोजा बानल मां रब के विसारियो आ। मां अल्लाह खां परे थी वया, मां रब जे घर के छड़े करे गैर जा तरवही लियाओ। सुना इनके मुझे कुरान जी सुयाण करा। मां अल्लाह दे छोल था चोता, मां रब के छोल था सजोता। पूरी जिंदगी तुझी मुझी गुनाह में गुजरी आहे, अच्छी दाढ़ी थी वही आहे। ओ दुनिया वारो अया भी रब जे दर ते न रनो आ, अया भी अल्लाह के लपर जाओ थी सदो न यार के जेको जी करे जवाब रे। खुदा जो कसम तुझो अबो तो के जी करे जवाब रे, उस्ताद जी करे जवाब रे, मुर्शिद जी करे जवाब रे। तू खुश थी दुआ दोस्तन में तुझी तारीफ आहे, तुझा भाग भला थिया अपो मुखे महबूब आहे। उस्ताद वट मुझी जगह है, मुर्शिद वट मुझी जगह है, उन जे दिल में मुझो एहतराम आहे। अज के रहे जेको चवे अल्लाह जे दिल में मां हो जा, रब वट मां हो जा, पांजी दिल में अल्लाह के जगह दिया, पांजे रब के पंजो बनाया। मां उन यार जो थी वया दुनिया वारो फोन अल्लाह के पुकारी दे, रब जी करे जवाब दी। वो इन जेड़ो खुश नसीब केर होंदो। खोल कुरान, अल्लाह साईं कुरान में ऐलान को तवज्जो को मुसलमानो फरमी बिस्मिल्लाह रहमानिर रहीम। चो सुभान अल्लाह। अब कुरान जो दीदार खपे के न ताके ॻाल्हायो तो सही। कुरान मजीद जो ॿुधण भी सवाब आ, चो हिन सोने जो दीदार करण भी सवाब आ। दुनिया वारो थे कयो हिन सोने कुरान जो दीदार, जेको सख्त दिलन के नरम पियो बनाए। उहो कुरान जेको पहाड़न के भी प्योर वारे, जै जमीन आसमान मां दहो कड़ी छड़िया पर ही इंसान आहे जै कुरान के पाजे सीने में रखण जी जमानत खणी करे अज पुठीअ जे पोयां रखी छॾियाई। हिन जेड़ो ज़ालिम केर हूंदो ॿुधण जो कुरान तवज्जो कयो मुसलमानो। अल्लाह सी फरमायो सोना मुझा गुनाहगार इंसान, मुझा गुनाहगार बाना तोखां सवाल कन असां जो मिठू अल्लाह परे आ या वेझे आहे। परे आ त ॾाढा सॼो, वेझे आ त होरिया सॼो। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ फरमाई वईदा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां। अञा बि मुंहिंजा सुणा जॾहिं मुंहिंजा बाना तोखां सवाल कने असां जो मिठो अल्लाह परे आ या वेझो आहे। परे आ त ॾाढा सॼो, वेझे आहे त होरिया सॼो। मुंहिंजा सुणा मुझे गुनाहगार बानन के चो मां अल्लाह परे त न आया। पांजो बंगलो परे त न ठाहियो आ, सरदार रईस अमीरन वांगे मां अल्लाह पांजो घर परे ठाहिया हा। त गरीबन जा सद केर ॿुधे हा, मज़लूमन जूं दाहू केर ॿुधे हा। फरमी वईदा
साल खाए बादी अन्नी फइल्ली करीब मुझा सुना मुझा बाला सवाल करने पहुंचे जाए मां अल्लाह करीब आया तासा नजदीक आया बिल्कुल वे जाया अल्लाह तू तो सतन आसमान का मथे एक आसमान जो बे आसमान सा 500 साल जी मुफासत है अल्लाह पो तू आसमान हेठ या 4 या 5 आसमान हेठ पर मैं वना नो कुरबुले मिल हाबलिल वरी साह वारे रग खां भी वधीक मां अल्लाह ताला सां एड़े रब वेझड़े के वारे के छड़े करे ए मानू गोठ पंद छड़े वही करे गैरुल्लाह वट वही करे किरन पया तो पो मां ता खां पुछां तो पियो तो कुरान सच्चो आहे कि ना है बाबा असा मोला मौली चौको मई चाहे न मई खबर ना है पर कुरान एड़ो कलाम आ बुधणो पोदी मजणो पोदी मुसलमान तो कुरान फरमायो मुझो अल्लाह साह वारे रग का भी वधी करीबा बुधल्ला जो कुरान लगते हल फरमायो अल्लाह साईं उजीब दावत दाए इदा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून मुझा सुना जेको मां रब के सरीदो आ मां अल्लाह लखे जी करे जवाब रीदो आ किते मुझो अल्लाह ओ इंसानो किते तू ए बा गुनहगार बेकार एड़े ऐबदार डोहिन के भी मुझो अल्लाह जी करे जवाब रे तो उन जड़ो खुश नसीब केरा तो मालूम थी वयो मुझो अल्लाह वडो रहीम आहे वडो करीम आहे दुनिया वारो तौबा करण तुझो कमा तुझे जिंदगी जे गुनाहन के माफ करण मुझे अल्लाह जो कम आहे ही आखिरी पार आहे सुबह का ठिकरान पड़ो आलिम आया बुजुर्ग आया आखिर में तू सोचे तो वठ भला तुझे अखिल में पढ़ी लिखतो खिला है घोड़ा लिखता केला लिखता तुझे दिल भी अल्लाह जो खौफ आहो खिला हो कुरान जे बुधण सा तुझो ईमान वधो के न वधो दुनिया वारो ही तो मोमिन जी निशानी आहे कुरान बुधंदो आ उन जो ईमान वधंदो आ मां नथो चवां खोल कुरान पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नासी पारा है सूरत जो नालो सूरतुल अनफाल है आयत नंबर 12 है पर मैं इल्लमल मोमिनून अल्लज़ीना इदा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इदा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून चौना सुभान अल्लाह मोमिन के चबो इदा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम जरे अल्लाह जो नालो बुधे दिल में कहीं जो खौफ अचे गालायो ओ भोतारन खांड जनवारो रईसन सरदारन खांड जनवारो थाने जे पुलिस खां जामादार खांड जनवारो अल्लाह फरमायो मोमिन इनके त न चेबो आ जेको दुनिया जो खौफ दिल में रखी मां वट अचे फरमिल्लमल मुमिनून अल्लज़ीना इदा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम मां अल्लाह वट मोमिन सचो उहो आ अल्लाह जो नालो बुधे यार जे दिल में अल्लाह जो खौफ अचे मुखलिस ऐं सचो इंसान इहो आ ऐं असां मुखलिस ऐं सचो 1 नंबर माण्हू उनके समझदासीं जेको 2 नंबर माण्हू हुजे अब ॻाल्हि समझ में आई कि ना जेको धोखेबाज मुनाफिक हुजे और कुरान फरमायो मोमिन इनके चेबो आ जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ
अज भी असांजे उलमा असांजे सुल्ला असांजा काबिर असांजा बुजुर्ग उन्हनि जे दिल में अल्लाह जो खौफ तने इलेक्शन में हर तक हर कुंड हर जिले में नजर कंदे वडन वडन वागुल सा मुकाबलो आ तो अल्लाह वार ये गाल आहे के ना है यो दलील आ मां इन गाल ते अल्लाह जे आयत के दलील बनाए सका तो उलमा का पूछी दिसो खुदा जो कसम खोड़ शिको इल्म करंदा रुगो खोली दो वही कुरान के मुफस्सिर वर्ता वही पढ़ो अल्लाहु अकबर कबीरा मोमिन लखे छेबोआ जे जे दिल में अल्लाह जो खौफ जे दुनिया जो ना जे बे नंबर ते अल्लाह जे कुरान फरमायो फरमाई वाइदा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना चो सुभान अल्लाह सलाह श्री बुलंद आवाज भाई लाउड चिकी तो नड़िए के काडे वियो थोड़ो सेटिंग करे तो बेस घटाए अब मुंह में जाके चेबा गाल समझ में आई कि ना अल्लाह जो जिक्र थे नालो अची वही दिल में कंहिंजो खौफ थे से ऐते 5 वक्त आज़ान पियो मिले ए नमाज में कुल 3 मानू बीठा हुंदा उहे भी कुराड़ा वेचारा कूला हाजी सगोरा असांजा जवान मुतबर मुछू वटण वारा उहे पया हुंदा बिस्तरे में उनके तो मस्जिद याद ही ना है परे खंद माई मसी तो खैर कजाए ए वींदा जुआ जे रांद ते गाल समझ में आई कि न पुछंदे त चंदो मुलन जो मथो खराब आ मोमिन त मां जुतन सुल जन्नत में वेंदुस इन ठाराए पांजे लाए खास इनके मोमिन न चेबो आ बे नंबर ते कुरान फरमायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मोमिन उनके चेबो आहे कुरान जो आयतू बुधे दिल ठरी पैस ईमान वधेस चो सुभान अल्लाह मोमिन के चेबो आहे दुनिया वारो तनी तो कुरान मोमिन ते असर कंदो आए कोई तौबा करण वारो आहे कोई रोवण वारो मुझे रब का माफी वठण वारो तौबा तू कंदे मुसलमान माफ मुझो अल्लाह कंदई जमीन आसमान जेदा गुनाह छो न हुजे समंदर दरिया जे पानी खा ज्यादा तुझा गुनाह छो न हुजे खुदा जो कसम तू तौबा करना एक मर्तबा सच्ची दिल सा रब जे सामू तरोई पो खोल कुरान तौबादार जेला छा इनाम आहे फरमी बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 19 सिपारो आहे सूरज नालो सूरतुल फुरकान आहे आयत नंबर 70 आहे बुध कुरान फरमी मन ताबा व आमना व अमिला अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीमा शर्ता इल्ला मन ताबा गफूर रहीम अल्लाह तो आहे रब आहे मानो वरी असांखे चवंदा साईं बोली तुंहिंजो मतो अल्लाह गफूर रहीम आहे साईं अल्लाह बख़्शण वारा पोइ तूं छा तूं रब सां मशवरो कंदे छा इन खां पहिरियां रब छा फरमायो इल्ला मन ताबा गफूर उन जे लाइ आहे इल्ला मन ताबा ओ मुंहिंजो अल्लाह रहीम उन जे लाइ आहे इल्ला मन ताबा व आमना व अमिल अमलन सालिहा तौबा कई सच्ची दिल सा ओ दुनिया वारो ईमान अदाई सच्ची दिल सा ईमान में आ वामिल अमलन सालिहा सुठा अमल थो करे आने चो अल्लाह मुझो गफूर आहे अल्लाह
प्रभु जो रहीम आहे रब जे रहमत खां ना उम्मीद न थींदासे इंशाअल्लाह मुझे ला जन्नत आहे दुनिया वारो जन्नत जा मुतलाशियो जन्नत जे ला तैयारी केड़ी तवा कई आहे आणो पांजा अमल आणो पांजो लेकियो केड़ियो कुर्बानियों तवा दिनो ओ दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा मुझो अल्लाह केडो मेहरबान एड़े रब सा नाराजगी तुझो ठे त नथो मुसलमानो एड़े करीम रब सा अना एड़े सा तकबर रब सा मुकाबलो मुझो अल्लाह केडो करीम आयत बादशाह जो बादशाह काई उनका परवाह ना है तख्ता कटी छड़ी रब के काई परवाह ना है गोठन जा गोठ सड़िया गाड़ियों एक्सीडेंट थिया घर जा वीह भांति मरिया कुंधर जवान पुत्र मरिया आहे कोई रब खां पुछण वारो कोई ना है ताकत यार जो दुस कोई मुकाबलो करे न सके अल्लाह कुरान में ऐलान कयो खोल कुरान फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टी हंसी पारो आहे सूरज जो नालो सूरतुल मुल्क आहे फरमे तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन कदीर केरा बादशाह चो मुझो अल्लाह जे करे रब के सां जुगन जा जुगा तबाह करे गोठन जा गोठ शहरन जा शहर ॾिसो के वेराणन मोन जो दड़ो त वञी ॾिसो अल्लाह ऊंधो करे उछले छॾियो तबाह थी विया अल्लाह के परवाह ना है कहीं कयो अॼु ताईं रब सां मुक़ाबलो ॿुधायो त सी अल्लाह जो नुक़सान कयो अॼु ताईं कयो को आहे अहिड़ो माण्हू आहे को अहिड़ो सदर बादशाह जेको चए न जे करे मुंहिंजो अल्लाह राम करे त उन जे राम जो भी कोई मिसाल नाहे कोई उनखां पुछण वारो नाहे माशर जो मैदान आहे हदीस पाक में अजीब रिवायत आहे माशर जो मैदान आहे नफ्सान नफ्सी जो आलम आहे बुखारी शरीफ जी हदीस पढ़ो त सही जुल्द नंबर सानी किताब तफसीर में जेको मंजरा चे यौम यजतमिउल मोमिनूना यौमल क़ियामा मोमिन माशर जा मानो माशर जे मैदान में गड थींदा हजरत आदम नबी खां वठी करे क़यामत ताईं जेके भी मानो होंदा नफ्सा नफ्सी जो आलम है परेशान होंदा रोईदा दां कंदा एक ॾींहुं 1000 साल जो नहीं होंदो सिज लेदे जे बराबर है जमीन गरम थी वई है पांजे पगरन में बुरंदा परेशान होंदा सख्त गर्मी जे करे जुबान पार होंदन अखियों टिकण जे मथा पो वावेला कंदा यारो हेतरा दिया गुजरी वया आखिर अल्लाह पांजो हिसाब किताब त करे तराजू रखे अमल जी तौर थे कादे वयू कंखे चो हजरत आदम नबी वटींदा चौंदा ओ आदम नबी तू असा जो अबो तू असा जो दादो दिसे तो असा केड़े हाल में आयो माशर जो बेदार है अल्लाह का दुआ घुरे अल्लाह पाजो सब किताब शुरू करे आदम नबी केरा पुछी दिस कुरान खां फरमे कुल या आदम उसकुन लंत वज़ौजुकल जन्नत वकुला मिनहा रगदा हैसु शितुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन समीदा असां जो अब्बू दादो इन जे करे दुआ घुरो अल्लाह हिसाब किताब शुरू करे हजरत आदम नबी आवाज दींदो नफ्सी 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 परे थी वयो मुखां काडे वयूं हजरत नूह नबी दे वयो ईदा सब गड़जी करे ऐ नूह नबी तू रब के चो अल्लाह हिसाब किताब शुरू करे केरा हजरत नूह नबी अल्लाह कुरान में ही तारुफ कयो फरमाती लया नूह
उहबितु बिसलामिन मिल्लाह व बरकातिन अलैक। फरमाए तो नफ्सी नफ्सी कादे वयो। फरमाए तो ज़करिया पैगंबर वट वयो। माशर जमानो भजी भजी करे हजरत ज़करिया नबी वटींदा। केरा हजरत ज़करिया पैगंबर। फरमाया ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिगुलामिन इस्मुहु यहया। तू रब खे चौंदो नफ्सी 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 कै वट वयो। फरमाए दो या पैगंबर वट वयो। सब माशर जबान आइंदा ओ या पैगंबर रब खे चो हिसाब किताब अल्लाह करे। माशर जो मैदान लिखो मैदान है। केरा हजरत आया पैगंबर। अल्लाह कुरान में ही तारीफ कयो। फरमाया या खुजिल किताब बिको। या नबी फरमाए तो नफ्सी नफ्सी हजरत मूसा पैगंबर वटवायो। मूसा नबी वटींदा। केरा हजरत मूसा पैगंबर। अल्लाह जो कुरान खां त पुछी रिस। फरमाया मूसा इन्नी अना रब्बुका फखलाना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ। फरमाए तो नफ्सी नफ्सी हजरत ईसा नबी वटवायो। केरा हजरत ईसा पैगंबर। फरमाया ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीका व राफ़िउका इलैया व मुतहिरुका मिनल लज़ीना कफ़रू। फरमाए तो नफ्सी नफ्सी हजरत खलील नबी वटवायो। केरा हजरत इब्राहिम पैगंबर। अल्लाह जो कुरान ऐलान कयो। फरमाया इब्राहिम कद सद्दक़त रुया इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन। फरमाए तो नफ्सी नफ्सी केरा है जेको रब साईं जे सामू सिफारिश करे। अल्लाह के फरमाए हिसाब किताब शुरू थे अमलन जी तौर शुरू थे। सब गड़जी करे चौंदा हिको आहे। चो सुभान अल्लाह जंहिंजो नालो मुहम्मद अरबी आहे। हाणे त चो सुभान अल्लाह। ही उम्मती तमाम लबियल जे दरवाज़न का फिरी फिरी मुझे महबूब जे दर ते ईंदा। मुझो साईं सजदे में हूंदो। उन सजदे जो नालो सजदाए अकबर हूंदो। वडो सजदो दुनिया में वलियन जा सजदा शहीदन जा सजदा करबे बला जे सरदबीन में इमाम हुसैन सुने जो सजदो। सब सजदा गदायो मुझे साईं जो सजदो सजदाए अकबर आहे। माशर जो मैदान आहे। अखिल में पाड़ी आहे। या रब उम्मती या रब उम्मती एडो मेहरबान नबी आहे। रहमत वारो नबी आहे। अल्लाह तरी तो कुरान में किथे व शम्स पियो फरमाए किथे व लैल पियो फरमाए। दोस्त तो तारीफों कल पर दुश्मन भी तारीफों कल मुसलमानो। जी व शम्स कहीं वल्लैल कहीं वल फज्र कहीं पे फरमा कर कुरान में रब्बे ताला भी खुद यारी की बात करते हैं। कुरान में अल्लाह सुने जो तारीफ करे के ना इरफा रासक सोना सर मथे क्यों सर मुबारक सवाल क्यों गुरु सिफारिश क्यों। अल्लाह से हिसाब किताब शुरू थी। अल्लाह फरमाए जी पोइ हदीस पाक में हिकिड़ी बाने के रब जे साम्हूं आणियो वेंदो। उहो रब जे साम्हूं ईंदो। अल्लाह फरमाए जी गुनाहनि सवाबनि जी तोड़ कयो अमलनि जी तराज़ू रखी। हिकिड़े पड़े में नेकी ॿिए में गुनाह हिक में नेकी ॿिए में गुनाह। बानो ॾिसे तो माशर जो मैदान अमलनि जी तोड़ शुरू थी वई आहे। एक पढ़ने में नेकियूं त ॿिए में गुनाह नेकियूं ऐं गुनाह हलंदे हलंदे नेकियूं ऐं गुनाह बाने जा बराबर थी विया। ॿई तराज़ू बराबर थी विया। ख़ामोशी थी हुई माशर जे मैदान में। बानो हाणे ॾिसे थो सोचे थो ख़ामोशा चपई ख़ुश्क थी वियसि मुंहिंजे लाइ छा फ़ैसिलो थींदो। पोइ अल्लाह ऐलान कंदो ओ मुंहिंजा फ़रिश्तो इन बाने जे गुनाह जी हिकिड़ी पर्ची आहे खणी अचो। इन जे गुनाह जे तराज़ूअ में रखो। पोइ गुनाह वारी पर्ची आणींदा उन जे तराज़ूअ में पलड़े में रखंदा। गुनाह वारे में गुनाह वारो
वालो पलड़ो भारी थी विदो नेकिल वालो पलड़ो हल्को थी मथे विदो जहन्नम जो ऐलान थी दो अल्लाह फरमाए दो पकड़ोस वठोस दोज़ख में वठी हलोस छाए जहन्नम कुरान मंजर बयान कयो खोल कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम 24 सिपारा है सूरत जो नालो सूरत ज़मारा है अल्लाह जहन्नम जो जिक्र कयो फरमाए वसीकल लज़ीना कफरू इला जहन्नम ज़ुमरा जहन्नम जे तरफ टोलन जा टोला घेरिया वेंदा टोलन जा टोला घसीटा वेंदा हता इदा जाऊहा जने जहन्नम जे दरवाज़न ते ईंदा ऐलान थींदो फुतिहत अबवाबुहा जहन्नम जा दरवाज़ा खोलो देर न कयो इनके जहन्नम जो मज़ो चखायो अल्लाह ऐलान कंदो पाने के पकड़े करे दोज़ख में रखोस फरिश्ता गिरींदस छिकींदस जहन्नम जे किनारे थे ईंदो अल करीब दोज़ख में वञण वारो पो पोइते ॾिसी रब के सॾ कंदो ओ मुंहिंजा अल्लाह रब फरमाईंदो फरिश्तो बिहारियोस बिहारियोस अल्लाह फरमाईंदो छाए मुंहिंजा बाना चवंदो अल्लाह दोज़ख में त वञा थो हिकिड़ो नंढो अर्ज़ अल्लाह नंढो सवाल अल्लाह ओ दुनिया वारो मुंहिंजो अल्लाह केॾो महिरबान आखिरी वक्त आवाज़ जो दुआ जो टाइम असर जो नमाज भी करीब है अज तौबा करे रो त बेड़ा पार थी वञनी जिंदगी जा दुख लही वञनी वो अंदर धोइजी वई कारी दिल मुनवर थी वई अल्लाह फरमाईंदो मोटायोस अल्लाह जे सामने दो अल्लाह फरमाईंदो छा गाला बाना छा अर्ज़ा छा सवाला चवंदो अल्लाह ॿुधायो त सही जॾहिं मुंहिंजे लेकी गुनाह जी तौर पई थे तराजू साम्हूं आयो अल्लाह बोले क्यों गुनाह बराबर थी वया अल्लाह जल्लत जो उम्मीद हुयो ओ मुंहिंजा अल्लाह न को दफ्तर हुयो न को ॿियो गुनाह जो बुक हुयो न डायरी अल्लाह हिकिड़ो पेज पले जो उन जे कुंड जो भी पर्ची हुयो अल्लाह उन में कहिड़ो गुनाह हुयो जंहिंजे ज़रिए दोज़ख जो फैसलो थियो अल्लाह वो गुनाह त ॿुधायो कहिड़ो गुनाह हो जंहिंसां मां बदकिस्मत थी वियो ओ जन्नत खां मारूम थी वियो ओ दुनिया वारो दिल जा पर्दा खोले करे ॿुध तू गुनाह के मामूली समझंदो अल्लाह फरमायो मुंहिंजा बाना तुंहिंजे उन पर्ची में जेको गुनाह हुयो पोड़े बाबे जे नाफरमानी वारो गुनाह हुयो पूरी जिंदगी बाबे के तू नाराज कयो हो पोड़े बाबे जे दिल के दुखायो हो सदमा देई आयो आस ही उहो गुनाह थी दुनिया वारो मां बाऊ बधा तो अपे अम्मा जी नाफरमानी न कयो पी अम्मा जे गुनाह के तू मामूली समझदो मुके अल्लाह जो कसम पहाड़न खां भी में वजन ज्यादा थी पी अम्मा जे दुआ के तू मामूली समझंदो सत समंदर बेकिनार खां भी वधीक थी अल्लाह फरमायो अबे जे नाफरमानी वारो गुनाह हल दोज़ख में चवंदो अल्लाह मुंहिंजो अर्ज़ु रब फरमाईंदो वरी छा बाना चवंदो मुंहिंजा अल्लाह मां त दोज़ख में थो वञा अबे जे लाफरमानी जे करे पर अल्लाह अजीब ॻाल्हि मां हैरान दोज़ख जे परे कुंड में मुखे मुझो पोड़ो बाबो नजर आयो उनके भी फरिश्ता दोज़ख में घेरन पिया अल्लाह मुझी त नाफरमानी अबे जे लाफरमानी जे करे मुझो त गुनाह मुझे बाबे जो केड़ो डोआ अल्लाह चवंदो बाना हर कंहिंजा पंहिंजा गुनाह कोई कंहिंजा बार न खणंदो कोई कंहिंजा वज़न न खणंदो ओ यारी मल्हाइण वारो दोस्तियूं मल्हाइण वारो दीन खे पोइते उछले कुरान खे पोइते उछले दोस्तियूं यारियूं मल्हाइण वारो दोस्तियूं यारियूं हिते रहिजी वेंदी माशर में कोई कंहिंजे कम लाईंदो तू नेका तुंहिंजो दोस्त तोखे वठी वियो होटल में चोरीअ ते वठी वियो जुआ ते वठी वियो
दोस्त यारा मां छा कया अज तू यो तो के चायूं थो पियारे अज तू तुझा किराया भाड़ा थो भरे जे जे गाड़ी में वेही करे फजूल सफर तो करे काम जे मैदान में भजी वेंदी वेझे नहीं दी कोई न हुंदी अकेलो होंदे रब फरमाइंदो तुझे अब्बे जा पांजा गुनाह तुझी पांजो गुनाह इन जे करे दोजख जो फैसलो पानो वरी रोई करे चौदो अल्लाह मुझो अर्ज आ रब फरमाइंदो वरी छारदा चौदो अल्लाह पूरी जिंदगी बाबे पोड़े के नाराज करे आयो अल्लाह दुखियो करे आयो धिका दे आयो अम्मा के नाराज करे आयो दुनिया वारो अम्मा छा शया पुछी ॾिसो उन खां जेका भई यार जुदा थिया न अबो रहो न भाई तंहिंजे करे अॼु उहे हथ था माटिन काश ये भई जवान हुजन हा अॼु ख़िदमतूं कयूं हा जन्नत ठाहियूं हा हाणे छा थींदो निवाए वेठो आ बाज़ी हारे वेठो आ जंहिंजो आहे उन जे लाइ जन्नत अदा आहे ओ दुनिया वारो मां त इहो चवंदो आ तू रात जो देर सां घर में ईंदो आ कोई रक्षो हलाए कोई दुकान हलाए कोई किलिंदी करे मुंशी आहे रात जो देर सां घरवारी तोखां सवाल कंदी सौदो वठी आए केला पुट ॿार तोखां सवाल कंदा बाबा कपड़ा लटा वठी आए केला घर में हिकड़ी झिझल हूंदी आ पोड़ी अखियुनि मां पाणी हारे करे चवंदी अबा कुझु टुकुर खाए आए के बुख ते आ उनखे तुंहिंजे बुख दुख जी फिकिर आहे दुनिया वारो अल्लाह मुझो अर्ज़ु आ अल्लाह फरमाइंदो छारदा मुझा बादा चवंदो अल्लाह अबे के तो नाराज करे आयो अज मुझी दिल थी चवे पाजे अबे सां नेकी कया अल्लाह भलाई कया अल्लाह मुखे मौक़ो दे अल्लाह आखिरी मौक़ो अल्लाह फरमाइंदो बाना छा नेकी कंदे माशर जो मैदान आहे दोज़ख जो फैसलो थी वियो आहे बानो चवंदो मुझा अल्लाह अबे वारो गुनाह मुखे दे मां भोगण जे लाइ तैयार आहियां मुझे पोड़े बाबे खे जन्नत ॾे अजीब ॻाल्हि आहे अल्लाह अल्लाह से 5 साल सदा है तो 5 साल ॿिया दे अबे जो जेको गुनाह अज़ाब मुखे दे मां भोगींदुसि लोड़ींदुसि मुझे बाबे खे जन्नत ॾे जाए अल्लाह मां आखिरी अर्ज़ थो कयां ओ बानो जेड़ा लफ्ज़ चवंदो फतबस्सम रब्बुका कमा यलीको बेशानी अल्लाह मुझो रब मुस्किराईंदो कीअं मुस्किराईंदो जियां मुझे अल्लाह जे शायान शान हूंदो पोइ मुझो रब चवंदो बाना तुंहिंजो अंदाज़ मुखे वणी वियो तुंहिंजो अंदाज़ मुखे वणी वियो ओ दुनिया वारो ॾिसो मुझो अल्लाह केॾो करीम आहे ज़ालिमन खे भी जन्नत पे दे पर अफसोस जो मुसलमान ने दुनिया में भी पांजे रब जे सामू कोई न तो कोई न तो बादाए पांजे परवरदिगार की कोई न तो सुयाने उन मौलाए करीम की पो अल्लाह फैलान कंदो मुजा बाना खुश भी अदी अबी का पांजे अब्बे जे हथ के पकड़े करे तू भी जन्नत में वही तू जो पोड़ो बाबो भी जन्नत में चो सुभान अल्लाह हाँ सही मुझो अल्लाह वडो करीम रहीम सही मुझे रब से रहमत का अदा ना उम्मीद न थियो मां आखिर में कुरान बुधाया तू सुभान अल्लाह डाढिया तो चो खोल कुरान आखिर में कुरान जो दीदार भी कयूं हलो फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बुधो दुनिया जा मुसलमानो मुझे सामो अल्लाह जो कुरान है रब्बे काबा जो कसम है 24 सिपारो सूरत जो नारो सूरत ज़मारा है गुनाहगारा ऐबदारा रब जे रहमत का ना उम्मीद न थी जा ओ दुनियारो मुझे रब तू पान फरमायो फरमे कुलिया इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इल्लल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम चो सुभान अल्लाह अल्लाह से का दुआ है रब से असां तां जे हाज़िरी खे दोस्तन जे ने मेहनत ऐं प्रोग्राम खे क़बूल फरमाए।